अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भरीकार ऐं मां सां गॾु नाशिया मीर। नाज़रीन, अदालती अहाते में अॼु जजिस खे मिलंदड़ ऐं जजिस पारां लिखियल ख़त जा पड़ाड़ा ॿुधण में आया। अॼु नाज़रीन पाण मुराद नोटिस केस जी ॿुधणी थी आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा समेत 7 रुकनी लार्जर बेंच इन केस खे ॿुधो आहे। ॿुधणी मुलतवी थी आहे ऐं इंतिहाई अहम रिमार्क्स अॼोके केस दौरान साम्हूं आया आहिनि ऐं फुल कोर्ट जोड़ण जो चीफ जस्टिस साहब इशारो भी ॾिनो आहे इन अहम मामले ते। उन खां सवाइ हिकिड़ी ॿी डेवलपमेंट जेके असांखे अदालती फ्रंट ते नज़र अचे पई, गुज़िरियल ॾींहुं इस्लामाबाद हाई कोर्ट जे 8 जजिस खे धमकियुनि वारा ख़त मिलिया। उहे शकी ख़त अॼु लाहौर हाई कोर्ट पहुता ऐं उन खां पोइ सुप्रीम कोर्ट पहुता आहिनि। सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस समेत 5 नाज़रीन जेके सीनियर सुप्रीम कोर्ट जा जजिस आहिनि उन्हनि ताईं उहे धमकीअ वारा ख़त मिलिया आहिनि। अॼोके प्रोग्राम में फोकस कंदासीं इन्हनि ख़तनि पुठियां जेके ख़त जजिस लिखिया आहिनि या जजिस खे मिलिया आहिनि। इन्हनि ख़तनि जा मुहरक मक़सद ऐं नतीजा ऐं असर कहिड़ा थी सघनि था, कहिड़ा हूंदा ऐं जांच जो जेको तरीक़ेकार हूंदो उहो कीअं हूंदो, उन ते तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे जो तारुफ़ सां कराईंदसि। कराची स्टूडियो में मूंखे जॉइन कियो आहे नाज़रीन सीनियर कानूनदान आहिनि बैरिस्टर ज़मीर हुसैन साहब। मूंसां गॾु कराची स्टूडियो में मौजूदु आहिनि नाले वारा कानूनी माहिर आहिनि शबीर शर साहब, वीडियो लिंक ज़रिए ॾियो के प्रोग्राम जो हिसो आहिनि। प्रोफेसर मजीद चांडियो साहब नाज़रीन एक्सपर्ट आहिनि, तजिया निगार आहिनि, लेखक आहिनि ऐं डिघे वक़्त खां जेके ॾेही तोड़े परॾेही फ्रंट ते जेके मामला डेवलपमेंट्स हलंदड़ आहिनि उते तमामु गहरी नज़र ऐं एक्सपर्टीज़ आहे उन्हनि जी। ऐं उनखां सवाइ लास्ट बट नॉट द लीस्ट एजाज़ महर साहब सीनियर सहाफ़ी, तजिया निगार ऐं डेली सिंधियार जा एडिटर आहिनि। उहे पिणु अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि। अवां सभिनी खे भलीकार, अवां सभिनी जी महिरबानी, अवां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो। ऐं ज़मीर साहब गुफ़्तगू जो आगाज़ बाक़ी ॿियनि पैनलिस्ट जी इजाज़त सां अवां खां ई कंदसि। सूरत हाल अवां जे साम्हूं आहे। सभ खां पहिरियों त इहो ॿुधाइजो अवां ताईं त को ख़त वत न पहुतो आहे या हीउ सिलसिलो अञा हाई कोर्ट्स ऐं सुप्रीम कोर्ट ताईं महदूद आहे? अर्ज़ु इहो आहे त हींअर हाणे इहा ख़त जी गेम हलंदी पई ऐं इहो बि मुंहिंजो ख़्यालु आहे हिकु जेको चइजे एजेंडा थी सघे थी या त इन जेको मैटर आहे जंहिंजे लाइ इहो पहिरियों ख़त आया जंहिंमें इस्लामाबाद हाई कोर्ट जे जज साहिबान पंहिंजूं रिज़र्वेशन्स रखियूं आहिनि ऐं उन्हनि खे बि इहो ई ख़्यालु हुयो त असांखे जेको आहे थ्रेट्स आहिनि ऐं असांखे कमु करणु नथो ॾिनो वञे मुख़्तलिफ़ जेको आहे सो मुक़्तना ऐं जेको आहे सो ही इंटेलिजेंस एजेंसीज़ जे तरफ़ां उन ख़त खां पोइ हाणे ख़तनि जो इहो सिलसिलो इन तरीक़े सां थियो आहे त ख़त में जेके धमकी आवेज़ ख़त हुया उन सां गॾु हाणे इहो वरी ॾिठो वियो आहे त हिकु केमिकल बि जेको आहे सो उन ख़तनि जे जेको आहे शक्ल में पहुचाए थो वञे बक़ौल मेडिकल जे। ऐं असीं जेतिरो थोरो ॼाणूं था त उन मां जेको आहे इहो थो लॻे त उन केमिकल जो उहो असरु आहे त जेको बि उनखे यूज़ कंदो उन जे कन मां, मुंहं मां ऐं अखियुनि मां खून वहणु शुरू थींदो ऐं उन जे हिसाब सां डेथ थी सघे थी। हाणे इहो त हिकु जेको आहे प्रेज़ेंट मूवमेंट आहे, पर एक्चुअली जेको मसइलो असुलु शुरू थियो आहे उहो इस्लामाबाद हाई कोर्ट जे उन्हनि 6 जजनि जो आहे जिन जेको आहे सो मुतफ़क़ा तौर ते पंहिंजे जेको आहे सो बॉसिस खे यानी कि चीफ जस्टिस खे इहो ख़त लिखियो ऐं उन में उन्हनि इहा शइ कई त असांखे साल पहिरियों खां इहा शइ हुयूं ऐं उहो साल पहिरियों खां वसी इहो असांजे जेको आहे सो जेको तरीक़ेकार हुयो उहो असां सां इन तरह जो बरतियो वेंदो हो जो जंहिंमें असांखे जेको आहे सो इन्फ्लुएंस विधो वेंदो हुयो ऐं डिस्टर्ब कयो वेंदो हो ऐं अल्टीमेटली थ्रेट्स बि हुया। उहो मामिलो साल खां पोइ मंज़र आम ते शायदि अचे थो, उहो इन जे करे थो अचे त जेको ही जस्टिस सिद्दीकी वारो फ़ैसिलो आयो ऐं उन में जेको सुप्रीम कोर्ट जेको फ़ैसिलो ॾिनो जस्टिस सिद्दीकी जे उन में इहो तासुरु वियो त उन वक़्त जे ISI जंहिं ते उन जस्टिस सिद्दीकी एलिगेशन हया हुआ उन ते वाज़े जेको आहे सो मौक़िफ़ खे बरतरी हासिलु थी जस्टिस सिद्दीकी जी। उन खां पोइ शायदि हिननि जजनि जेको आहे सो इहो मौक़िफ़ ऐं इहा पंहिंजी जेकी उन्हनि खे रिज़र्वेशन्स हुयूं या थ्रेटनिंग्स हुयूं उहे ज़ाहिर कयूं। पर इन मां हिकु सुवालु इहो बि आहे त साल पहिरियों या 8-9 महीना पहिरियों थींदड़ वाक़ियात जेके हुआ उहे उन हिन वक़्तु जेको आहे सो तव्हां हाईलाइट करे उनखे छा कंहिंखे सियासी फ़ाइदो पियो ॾिनो या जेको आहे सो उहा चुप तव्हांजी जेकी हुई उहा कंहिं मसइले जो शिकार हुई या इहो तसलसल वधंदो वियो जंहिंजे करे तव्हांखे हिन वक़्तु उहो घणो कुझु सहण खां पोइ इहा जेको आहे पोज़ीशन आई आहे जो इन शइ खे ज़ाहिर कयो। उन ते पोइ हुकूमत ऐं जेको आहे सो चीफ जस्टिस जो राब्तो थो थिए ऐं उन में इहो थिए थो प्राइम मिनिस्टर, लॉ मिनिस्टर, अटॉर्नी जनरल चीफ जस्टिस सां मिलनि था। उहा हिकिड़ी जेको आहे सो अहिड़ी सिचुएशन थी थिए त एग्ज़ेक्टिव्स इहो था सोचनि त इन ते जेको आहे सो कमीशन हुअणु खपे छो जो असां बि इन में जेको आहे सो इनडायरेक्टली या डायरेक्टली इन्वॉल्व आहियूं ऐं गवर्नमेंट जे अंडर में
जेके कमु करण वारियूं एजेंसियूं आहिनि उहे बि इन्वॉल्व आहिनि। पर मामिलो इहो आहे त चीफ जस्टिस जेको आहे सो इहो अदलिया जो सरबराह आहे, उन जे हिसाब सां उहो ई बहितर फ़ैसिलो कंदो। पोइ मुतफ़िक़ा तौर ते हिकिड़ी कमीशन जी ॻाल्हि थी थिए। कमीशन जे लाइ जेको आहे सो इहो थो अचे त साबिक़ा चीफ जस्टिस तसद्दुक़ हुसैन गिलानी खे जेको आहे सो नॉमिनेट था कनि। पोइ वरी उहो जेको नॉमिनेशन जेकी मुतफ़िक़ा तौरु थिए थी मुक़्तना ऐं अदालत जे तरफ़ां, त पोइ उहा कंट्रोवर्शियल थी वञे कंहिं सियासी बेसिस जे बुनियाद ते। कंहिं सियासी पार्टियुनि जा जेको आहे जेके मीडिया सेल्स आहिनि उनखे उन तरह सां बयानु था कनि जंहिंमें उहो जज साहब पाण खे महसूस थो करे त मां कंट्रोवर्सी ऐं कंट्रोवर्शियल सिचुएशन जे करे शायदि उहो रोल अदा करे न सघंदुसि। ऐं सब्सिक्वेंटली कुझु बार एसोसिएशन्स, जंहिंमें लाहौर बार में बि हिकु वकीलनि जो मेड़ाको थो थिए, जंहिं ग्रुप जो हामिद ख़ान सदर आहे, उहो बि उन हद ताईं अचे थो त उहो जज खे जेको आहे सो डायरेक्टली चए थो तव्हां हितां परे भॼी वञो, तव्हां पंहिंजी इज़त बचायो, बहितरी इन में अथव। त माना इनडायरेक्टली उनखे उहा मैसेजिंग ॾिनी थी वञे त तव्हां जेको आहे सो जेकॾहिं इन शइ में हथु विझंदव त तव्हां कंट्रोवर्शियल थी वेंदो। पोइ उनखां पोइ सूरत हाल इहा थी बीहे अची त चीफ जस्टिस खे ख़ुदि सो मोटो वठिणो थो पए। ऐं उन सो मोटो जे नतीजे में हाणे इहा जेकी अॼु जी हेयरिंग थी आहे जंहिंमें 7 रुकनी बेंच हुई, उन जे अॻियां इहा थी वई त जेको आहे सो 7 रुकनी खां बहितर हुयो त फुल कोर्ट ठहे। पर चीफ साहब जो इहो हुओ चवणु त ॿिया जज अवेल न आहिनि हिते प्रिंसिपल सीट ते, लिहाज़ा नेक्स्ट हियरिंग ते इहा शइ थींदी। पोइ हिन वक़्तु जेकी कोशिशि अॼु जी हियरिंग में थी उन में इहो थी त चीफ साहब खे जेको इहो हुयो त हिकु एस्पेक्ट में त हू जेके बि जजिस आहिनि उन्हनि जी जेकॾहिं का बि शिकायत आहे त उनखे जेको आहे सो असीं अज़ालो कंदासीं। ऐं ॿिए तरह इहो इम्प्रेशन हो त अगरि कंहिं तरह जो इहा जेकॾहिं जेको आहे शिकायत वैलिड ऐं लीगल साबित न थींदी त पोइ छा कंदासीं। ऐं मुक़्तना ऐं इंटेलिजेंस जेके आहिनि उन में जेकॾहिं उहे इन्वॉल्व आहिनि त हाणे जजिस जो केस जजिस वटि आयो आहे त उन में इन्वेस्टिगेशन ऐं जेको आहे सो इंक्वायरी केरु कंदो। अदलिया वटि चाहे जेको आहे सो चीफ जस्टिस ई छो न हुजे, उनखे 180 जेको आहे सो 4(3) जे तहत सो मोटो जुरिसडिक्शन त आहे, पर हुन वटि इहे इन्वेस्टिगेशन ऐं इंक्वायरी जा पावर न आहिनि त हू कंहिं GIT ठाहे सघे या बींग जज हू वेही करे इदारनि जी जेको आहे सो सरबराही करे ऐं इन मौक़िफ़ ताईं पहुचे त सच ऐं हक़ु छा हुयो। सो हिन वक़्तु जेको नेक्स्ट जेकी हियरिंग थींदी उन में वॾे में वॾो इहो जेको फेस करिणो पवंदो अदलिया खे त आया इहो जेको मैटर थियो आहे उन में इहा प्रॉपर इंक्वायरी ऐं इन्वेस्टिगेशन केरु कंदो, आया एजेंसियूं कंदियूं, आया जेको आहे सो सिविल एजेंसियूं कंदियूं, मिलिट्री इंटेलिजेंस वारा कंदा, या जेको आहे सो को ॿियो अहिड़ी बॉडी हूंदी उहा कंदी। इहो हिकु अहिड़ो सुवालु आहे जेको ख़ुदि हिकु कंट्रोवर्शियल थी वेंदो। जेकॾहिं असांजे अदलिया इन शइ खे इहो वठे थी त असीं जेको आहे सो पुलिस खां था करायूं, FIA खां था करायूं, या वरी जेको आहे सो MI या ISI खां था करायूं, त वरी बि उहो ई मामिलो अची दोहिराइबो जेको तसद्दुक़ हुसैन गिलानीअ खे कंट्रोवर्शियल करण में जेको आहे सो अॻियां आयो। ऐं हींअर बि इहो मुंहिंजो ख़्यालु आहे त इन मामले में वॾी जेको आहे अफ़वाह में तफ़हीम सां हलणो पवंदो ऐं हिकिड़ो लार्जर जेको आहे सो जेको माइंड आहे उहो अप्लाए करे कलेक्टिवली लार्जर बेंच ठाहे करे पोइ उहो कंदो। न त इन सां इहो थींदो त अदलिया ऐं इंतिज़ामिया में जेको आहे सो हिकिड़ो विछा ऐं दूरियूं पैदा थींदियूं जेको सिस्टम जे लाइ नुक़सानदाह हूंदो, जेको इन जुडिशरी जे लाइ नुक़सानु हूंदो असां ऐं तव्हां सभिनी लाइ। ठीकु ज़मीर साहब, अॼु कुझु इहे ॻाल्हियूं साम्हूं बि आयूं ऐं हिन हेयरिंग खां पोइ शबीर साहब अवां वटि ईंदसि। हिन हेयरिंग खां पोइ हुकूमत पारां प्रेस कॉन्फ्रेंस साम्हूं आई ऐं गॾोगॾु चीफ जस्टिस जा बि रिमार्क्स साम्हूं आया त असीं 2 नाला ॾिना हुआसीं हुकूमत खे कमीशन जे हवाले सां। जॾहिं साम्हूं आई त 1 रुकनी कमीशन ई, त जीअं ज़मीर साहब फरमाइनि पिया त हीअ विछा मुसलसल वधंदा जेकॾहिं हिनखे अफ़वाह तफ़हीम सां हल हिन वक़्तु न कयो वियो। अव्हां कीअं मामलनि खे अॻियां वधंदे ॾिसो पिया? अॼु फुल कोर्ट जो इशारो बि ॾिनो आहे चीफ जस्टिस साहिब हिन मामले ते। हा, मसइलो गंभीर आहे, इन जे करे त इहो रुॻो ख़ाली इशारो न ॾिनो आहे चीफ जस्टिस। उहो जजिस जॾहिं ख़त लिखियो हुयो जुडिशियल कमीशन खे, उन इशारे मझां ख़ुदि चीफ जस्टिस बि सम्झी वियो हुयो, छाकाणि त जजिस खे ख़त लिखणो हुयो डायरेक्ट चीफ जस्टिस पाकिस्तान खे। जजिस सिधी तरह उन जा सबऑर्डिनेट आहिनि, जुडिशियल कमीशन जा सबऑर्डिनेट न आहिनि। जुडिशियल कमीशन डायरेक्ट का बि कंप्लेंट न वठंदी आहे, उहो न वटे रेफरेंस जेको आहे सो थ्रो प्रॉपर चैनल वेंदो आहे। पर उन्हनि इहो इन जे करे कयो त जजिस जो चीफ जस्टिस ते भरोसो न आहे रहियो, उहो उनखे जेका असां हिकु धुरियो था सम्झनि पिया। उन जे करे जॾहिं तसद्दुक़ जिलानी जेको आहे जवाबु ॾेई छॾियो, उहो न ईअं कोन जवाबु ॾिनो हुयो,
उन ते मीडिया ते, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते, सोशल मीडिया ते तनक़ीद हली ऐं हुनजो पूरी तारीख़, पूरी हिस्ट्री ॾिनी वई त हू जेका इक़्तिदार वारी पार्टी आहे उनजो फेवरेट माण्हू रहियो आहे, उन्हनि खे अॻु में बि बेनिफिट्स ॾींदो रहियो आहे। ऐं हाणे बि जेका हीअ इंक्वायरी जे करे उनखे ॾिनी वई आहे त उहा इन इक़्तिदार वारी पार्टी ॾियारी आहे, उहा नथी चाहे त हिन मसइले जी जेका गैर जानिबदाराना जांच थिए। ऐं मसइलो इंतिहाई गंभीर आहे, उहो सिर्फ़ु मामूली कोन्हे को। इन जे करे त जॾहिं खां वठी इस्लामाबाद हाई कोर्ट 9 मई जे कैदियुनि जूं ज़मानतूं खणणु शुरू कयूं त उन लाइ ज़ाहिर आहे त इक़्तिदार वारी पार्टी खे बि तकलीफ़ थियणु लॻी ऐं उहे क़ुवतूं जेके इस्टेब्लिशमेंट थियूं सॾाइनि थियूं उन्हनि खे बि इहा तकलीफ़ थी त हुननि जो जेको बि सॼो कुझु कारकर्दगी या जेको ड्रामो हुयो हिकिड़ी पार्टी खे बिल्डोज़ करण जो, उहो हुननि खे ख़तमु थींदो नज़र आयो। मथां जेको बानीअ PTI जे मथां केस हुयो उहो बि जेको आहे सो मुअत्तिल थींदे नज़र आयो, छाकाणि उन केस में बि एतिरो दम कोन्हे को जो कोर्ट उनखे मेंटेन करे सघे। त इन जे लाइ जजनि खे बाक़ाइदगी साण प्लानिंग तहत हिरासान करणु शुरू कयो वियो ऐं उहो को इन क़िस्म जो को ड्रामो कोन्हे को, न ई को उन में शौकत सिद्दीकी वारो मसइलो इन में इन्वॉल्व आहे। इन में डायरेक्ट जेका मौजूदा नई सूरत हाल पैदा थी आहे 9 मई जे हवाले सां ऐं बानी पाकिस्तान जे केस जे हवाले सां ऐं ॿियूं काफ़ी जेके अपीलूं आहिनि ऐं ख़ुदि जेका जुरिस्डिक्शन आहे एंटी टेररिज्म कोर्ट जी, उहा बि चैलेंज थी वई आहे। त ज़ाहिर उनखे जजिस ॾिसनि था पिया ऐं उहे चवनि था त भई जेके सिविलियन आहिनि उन्हनि खे एंटी टेररिज्म में या मिलिट्री कानून जे मुताबिक़ उन्हनि खे उन्हनि जी कार्रवाइनि खे प्रोसीड नथो करे सघिजे पियो। त हाई कोर्ट इस्लामाबाद उहा बाक़ाइदगी साण गैर जानिबदार थी जॾहिं बीठी त उन जी मुक़्तदर क़ुवतुनि खे ज़ाहिर आहे त ख़ौफ़ थियणु लॻो। त उन ख़ौफ़ में हे जेके हरकतूं कयूं पियूं वञनि, इन साण अञा वधीक उहे पाण खे कमज़ोर करण पिया वञनि ऐं जजिस जो मौक़ुफ़ सॼे मुल्क जे अंदरि स्ट्रांग जेको आहे सो हैसियत वठंदो पियो वञे, उहो वधीक मज़बूत थींदो पियो वञे। हाणे जेकॾहिं फुल कोर्ट ठही या ऑल जजिस उन में वेठा, फुल कोर्ट जो असां वटि जेकी टर्मिनोलॉजी आहे उहा सिर्फ़ु 7 जजनि ताईं हूंदी आहे। हाणे हीअ थींदो फुल कोर्ट रेफरेंस, माने जेके 7 ऐं 18 जज आहिनि उहे सभई इन में वेहनि। उन में वेहनि त थी सघे थो त जन जजिस ख़त लिखिया आहिनि या अॼु वारी जेका सूरत हाल पैदा थी आहे जंहिंमें उहो मौतमार जेको पाउडर डिटेक्ट थियो आहे जंहिं लिफ़ाफ़नि मंझां ऐं जिन मुलाज़िमनि उनखे खोलियो आहे उन्हनि उन ॻाल्हि जी शाहिदी ॾिनी आहे त उन्हनि खे छिकूं आयूं आहिनि, अखियुनि मां पाणी बड़ो आहे ऐं फौरी तौर ते हथ मुंहुं धोता आहिनि ऐं उहो जेको आहे सो फ्लू बि ॾींदो आहे ऐं मुख़्तलिफ़ बीमारियूं ॾेई करे 3 महीननि जे अंदरि माण्हूअ खे मारे बि सघंदो आहे। सो उन क़िस्म जो वायरस जेका आहे असां मोकिलणु इहो को सभु कोई हादसाती मसइला न आहिनि, प्री प्लान कुझु थिए पियो ऐं के क़ुवतूं आहिनि जेके हिन मामले खे ख़राबु करणु वञनि पियूं ऐं अदलिया जो जेको एतमाद, जेको भरवसो आहे उहो ख़तमु करणु पियूं वञनि। त इहे जेकॾहिं सूरत हाल थी त जेकॾहिं फुल कोर्ट रेफरेंस थियो बि त उन सूरत में बि जजिस जेके आहिनि या उन्हनि जा वकील इहो चई सघनि था त चीफ जस्टिस इन खां अलॻि थी वञे, छाकाणि त हुन ते चीफ जस्टिस जो भरवसो न आहे रहियो। ऐं हिन महिल बि अॼु बि जेका कार्रवाई थी उन में बि को ख़ातिर ख़्वाह सुवाल न उथारिया विया ऐं अॼु वारे इशू ते बि इन क़िस्म जा सुवाल न उथारिया विया, सिर्फ़ु अटॉर्नी जनरल खे रोस्टर ॾिनो वियो, जॾहिं त जजिस जे वकीलनि खे या इहो कोन चयो त जजिस पंहिंजा वकील मोकिलनि या जजिस पाण अची फ़ाइज़ी साहब वांगुरु पंहिंजो केस कंटेस्ट कंदा, इन क़िस्म जी ॻाल्हि न। हिक तरफ़ी जेका आहे सा अॼु सॼी प्रोसीडिंग जेका हली उहा सॼी हिक तरफ़ी हुई। उनखे नथो चई सघिजे त इहा प्रोसीडिंग अॼु वारी गैर जानिबदारी या जजिस जे मसइले खे खतण वारे मसइले खे ऐं जज जेके ख़ौफ़ महसूस था कनि पिया उनखे को संजीदगी सां वरितो वियो, उनखे संजीदगी सां कोन वरितो वियो। सिर्फ़ु अॼु कैमरा जी रांदि कई वई, काफ़ी अरसे खां पोइ हालांकि बैन लॻायो वियो कैमरा ते, वरी कैमरा खे आणे रुॻो आर्गूमेंट्स पाण में जेके सेकंदा रहिया। जजिस जो केस कंहिं बि अॼु पुटअप कोन कयो त असुल केस आहे छा, अॼु वारी जेका सूरत हाल पैदा थी आहे उहा छा आहे। उन सूरत हाल खे बि जेको आहे सो बहस हेठि न आंदो वियो, सिर्फ़ु जेके आहिनि से फॉर्मल ॻाल्हियुनि खे आणे ऐं क्वेश्चन्स ॾे सुवाल वठि जवाब इन जो सिलसिला जेके आहिनि से उन्हनि खे उथारे विया। मामिलो तमामु गंभीर आहे ऐं इहो इन ते अॻिते हली थी सघे थो पियो त जेके जजिस आहिनि उहे मे बी इंटरनेशनल कोर्ट जी जेका आहिनि से उहा अपील कनि त भई असांखे हिन पंहिंजी कोर्ट ते बि एतमाद कोन्हे को
का इंटरनेशनल या यूनाइटेड नेशंस जे शेल्टर तहत या उनजी अम्ब्रेला तहत असांखे का कुरट ॾिनी वञे जेका असांखे तहफ़ुज़ फराहम करे ऐं असांजा जेके इश्यूज़ आहिनि, असांजा जेके मसइला आहिनि, उन्हनि खे जेका आहे असां उन्हनि जी छंड करे ऐं उनजे तह ताईं पहुचे। छो त ही सिर्फ़ु जेके आहिनि से उहे गैर जानिबदार वारा रवैया जेके आहिनि से उहे ख़तमु थींदा ॾिसनि पिया ऐं उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी गैर जानिबदारी नज़र कान थी अचे। जज साहिबान खे अॼु त अॻु में ख़त लिखिया हुआ 6 जजनि, ऑर्डर वारो ख़त अॼु 8 जजनि खे मिली वियो आहे। तंहिं करे ज़ाहिर आहे उहा सूरत हाल ऐं जेके केस पेंडिंग आहिनि PTI जा 9 मई वारा केस, उन्हनि केसनि जो छा थींदो, या हिननि 8 जजनि खां हटाए करे हे पिंडी हाई कोर्ट खे या लाहौर हाई कोर्ट ॾे केस मोकिलींदा, इन क़िस्म जी जेको आहे सो उहा इम्कान रद्द नथा करे सघजनि पिया। जी ठीकु, अव्हां जी ॻाल्हि खे शबीर साहब अॻियां वधाईंदे एजाज़ साहब अव्हां वटि ईंदसि। अव्हां कीअं ॾिसो पिया ख़ासि करे एग्ज़ेक्यूटिव जो जेको समूरो रोल असांखे नज़र आयो उन समूरे माहौल में, समूरी सूरत हाल में, उनखे अॻियां कीअं ॾिसो पिया? शबीर साहब जेके ॻाल्हि कनि पिया त कहिड़े रीति ही मामला अॻियां वधंदा, इवन जेकॾहिं इन तरीक़े जी सूरत हाल रही त पोइ फुल कोर्ट रेफरेंस बि शायदि मददगार साबित न थिए। एजाज़ साहब मुंहिंजो आवाज़ अव्हां ते पहुचे पियो? नाज़रीन, एजाज़ साहब सां राब्तो मुनक़ती थी वियो। असां कोशिशि कंदासीं एजाज़ साहब सां ॿीहर राब्तो कयूं ऐं उन्हनि खां उन्हनि जो मौक़िफ़ मालूम कयूं। प्रोफेसर मजीद चांजू साहब मुंहिंजो आवाज़ अव्हां ते पहुचे पियो? जी बिल्कुलु। मजीद साहब अव्हां कीअं ॾिसो पिया हिन समूरे मामले खे ऐं जहिड़े जेके लीगल एक्सपर्ट्स आहिनि उन्हनि जी राय अव्हां ॿुधी, अव्हां कीअं ॾिसो पिया सूरत हाल खे? हाणे लीगल एक्सपर्ट्स जो ओपिनियन जेको आहे उहो असां लाइ जेके कानून जा शागिर्द न आहियूं उन्हनि लाइ त हिकिड़ो हतमी ऐं फाइनल हूंदो आहे। पर जनरली हिकिड़ी मुंहिंजी जेका आहे त ही मौक़ो आहे पाकिस्तान जी जुडिशरी लाइ, पाकिस्तान जे जेको आहे सो सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट जे जजिस लाइ त हू हिकिड़ो डिसाइसिव हिकिड़ो जेको आहे सो रोल प्ले कनि ऐं हमेशह लाइ जुडिशरी खे इन्हनि जेके फोर्सिस हुननि ते कया था वञनि या हुननि खे जंहिं दबाव में आंदो वञे थो उन जो वाज़े ऐं चिटो थी हिकिड़ो सबूत ॾियनि त हू अॻिते लाइ इन खे क़बूल कतई न कंदा। हिकिड़ी तमामु वॾी जवाबदारी थिए थी हर मुल्क जे जुडिशरी ते ऐं अनफॉर्चुनेट आहे त पाकिस्तान जी जुडिशरी हमेशह प्रेशर में ऐं ख़ुशामद में कमु कंदी रही आहे। राइट फ्राम जस्टिस मुनीर केस खां वठी अप टू डेट जेका आहे या पोयों जेको दौर रहियो आहे मुख़्तलिफ़ चीफ जस्टिस साहिबान रहिया आहिनि, वेंदे काज़ी फाइज़ ईसा साहब ताईं बि कॾहिं हाणे उन ते बि जेको आहे सो के इल्ज़ाम लॻनि था त इन लिहाज़ सां जुडिशरी लाइ हींअर हिकिड़ो बहितरीनु टाइम आहे ऐं जजनि जो हिकिड़ो जेको आहे सो तमामु बोल्ड ऐं डेयरिंग स्टेप आहे। पर हाणे सवाल हिते इहो थो थिए त छा इहो फ़ैसिलो एग्ज़ीक्यूटिव जे कंहिं बि हिकिड़े खां सवाइ ख़ुदि जुडिशरी पाण करे? असां वटि हिकिड़ी जेका पोयनि 8-10 सालनि खां इहो थिए थो त जुडिशरी तमामु सभु जेको आहे हर जाइ ते इंक्रोचमेंट कई आहे। कॾहिं जेको आहे सो इस्पतालनि ते छापा चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान थो हणे, कॾहिं जेको आहे सो केतिरा सुओ मोटो एक्शन्स खणे थो। उन सां बि जुडिशरी पंहिंजी हिकिड़ी जेका आहे सा उहा विञाए चुकी आहे। पंहिंजो हिकिड़ो वकार जेको हुनजो बहाल वरी करणु ॾाढो ॾुखियो थो थिए ऐं उन्हनि खे उहो वकार बहाल करणु खपे। पर सवाल हिते इहो बि आहे त हाणे जेकॾहिं मुकमिल तौर ते एग्ज़ीक्यूटिव खे ॿाहिरि कढी छॾिजे त पोइ इहा जेका आहे सा हुकूमत या जेको आहे सो हुकूमती कारवार उहे कीअं हलंदा ऐं का बि कमीशन जेका आहे सा जेकॾहिं क़ाबिल क़बूल न हुजे त पोइ उहा कमीशन बि जेकॾहिं क़ाबिल क़बूल न आहे ऐं ख़ुदि जेकॾहिं वरी जज बि के फ़ैसिलो ॾींदड़ हुजनि उहे क़ाबिल क़बूल न हुजनि त असांजे समाज जो जनरली हिकिड़ो जेको पॉलिटिकल ऐं हिकिड़ी डेवलप थियो आहे न असां वटि उहो हिकिड़ो इहो थियो आहे त जीअं मुंहिंजो फ़ैसिलो आहे, मुंहिंजी राय आहे, इहा फाइनल थियणु खपे ऐं इहा मुंहिंजी राय आहे जेका हिकिड़ी जेका आहे फाइनल आहे ऐं ईअं डिसीशन ईअं अचे। पर उहा ईअं न थियणु खपे। जेके बि असांजे गवर्नमेंट ऑर्गन्स आहिनि ख़ासि तौर ते एग्ज़ीक्यूटिव, लेजिस्लेटिव ऐं जुडिशरी उन्हनि खे पंहिंजे पंहिंजे दायरे में ज़रूरु कमु करणु खपे। पर हीअ अहम आहे त हर सूरत में इहा शइ जेको प्रेशर में आहे उन में बोल्ड स्टेप्स ॿिन्ही खे खणणा पवंदा, बल्कि इन में लेजिस्लेटिव खे बि इन में इन्वॉल्व करणु खपे त उहा ॿिन्ही में करे त हिकिड़ो अॼु ताईं असेंबली में अहिड़ी ॻाल्हि का बि न आई आहे। आई डोंट नो, मूंखे यादि कोन्हे
मां बि ॿाहिरि आहियां कुझु ॾींहंनि खां, त असेंबली इन सेशन आहे या न आहे। हीअ हिकिड़ो तमामु वॾो आहे त जेकॾहिं जजिस खे प्रेशर, जजिस ख़त लिखनि ऐं प्रेशर अची वञे उन्हनि ते, त जजिस ख़त लिखनि त उन ते जेका लेजिस्लेटिव हुजे उहा ख़ामोश हुजे, ऐं वरी एग्जीक्यूटिव कमीशन ठाहे त उहो चैलेंज थी वञे त न इहो जज त वरी ॿियो आहे, इहो मूंखे पसंदि न आहे, मुंहिंजी पसंदि जो जज आणियो। त इन लिहाज़ सां हिकिड़ो आहे त असांखे हिकिड़ो तमामु बोल्ड डिसीशन वठणु खपनि ऐं उन में एग्जीक्यूटिव खे ऐं उनखे पंहिंजी मुकमिल अंडरस्टैंडिंग सां, छो त हीअ हाणे 20वीं सदी कान्हे, हाणे 21वीं सदी आहे। हिन 21वीं सदी में मुंहिंजे ख़्याल में त इन्हीअ मां कढी अचणु खपे ऐं पाकिस्तान जी जुडिशरी पाण खे पाक साफ़ करण में को वॾो रोल प्ले करे ऐं उन में एग्जीक्यूटिव बि हुनजी मदद करे। ठीकु एजाज साहब, अव्हांखे उहा अंडरस्टैंडिंग डेवलप थींदे नज़र अचे पई अदलिया ऐं एग्ज़ेक्यूटिव्स विच में, छाकाणि त अॼु जेका सूरत हाल पैदा थी, हुकूमती जेका प्रेस कॉन्फ्रेंस थी उन में बि ॿुधायो वियो त असीं समूरो कमु रज़ामंदी सां थियो आहे। चीफ जस्टिस साहब जे पारां जेके रिमार्क्स साम्हूं आया उन में इहा ॻाल्हि थी आहे त असीं 2 नाला ॾिना हुआसीं कमीशन लाइ। इहो बि ॼाणायो वियो त हुन मुलाक़ात दौरान वाज़े तौर ते वज़ीर आज़म साहब इहो पैगाम ॾिनो त अदलिया जी आज़ादी ते को समझौतो न थींदो। तव्हांखे नज़र अचे पई त अंडरस्टैंडिंग डेवलप थी सघंदी या ही मामलो बदस्तूर तकरारी रहंदो? ॾिसो, मुंहिंजो ख़्याल आहे त हिन मुल्क में जेको आहे बग़ैर अॻु में बि मां चवंदो रहियो आहियां त इक़्तिदार मुंतकिल थींदो आहे, अख़्तियार मुंतकिल न थींदो आहे। त जेको आइन में ट्राइकोटोमी ऑफ पावर आहे उहो रियल सेंस में ईअं कॾहिं बि पंहिंजे हैसियत में रहियो ई कोन्हे को, ऐं हिकु तरफ़े जेको आहे त उहो अख़्तियारनि जो जेको मिंबो आहे उहो हिकिड़ो ई मुहवर आहे, ऐं उनजे करे ई इहो सॼो मामिलो आहे त जेका हिनमहिल एग्ज़ीक्यूटिव आहे या पार्लियामेंट आहे, अथॉरिटी आहे गवर्नमेंट जी, त उहा जेको आहे पंहिंजो असर्ट ई नथा कनि। माना हू जेको इक़्तिदार उन्हनि खे मिलियो आहे ॼण उहो हिकिड़े क़िस्म जो उन्हनि खे गिफ्ट मिली आहे। माना को हिकिड़े शफ़ाफ़ चूंडनि जे ज़रिए न, हू पाण बि पंहिंजो पाण खे ॼण हिकिड़े लिहाज़ सां थोरो गिल्टी फील कनि था। त अहिड़े माहौल में चवण जी हद ताईं त प्राइम मिनिस्टर बि इहा ॻाल्हि करे वियो। अॼु अटॉर्नी जनरल जेको आहे वरजाए इहा ॻाल्हि पियो चवे सुप्रीम कोर्ट जे साम्हूं त हुकूमत जेको आहे त अदलिया सां गॾु आहे ऐं जेको अदालती आज़ादी जो मामिलो आहे उन में मुदाख़लत न थियणु घुरिजे, असां तव्हां सां गॾु आहियूं, जीअं तव्हां चवंदो ईअं थींदो। पर अमली तौर ते ईअं थिए कोन थो, छो त जेका प्राइम मिनिस्टर जी एश्योरेंस खां पोइ काबीना जो इजलास जेको हुननि तकड़ में ॿिए ॾींहं ते घुरायो, किथां सिग्नल अची वियो, उहो इजलास कहिड़े सबबनि जे करे मुलतवी थी वियो, हलो ख़ुदा ख़ुदा करे वरी ॿिए ॾींहं ते खणी उहो थियो बि सही। त उन में ऐलामियो छा जारी थियो? ऐलामियो इहो जारी थियो त एग्ज़ीक्यूटिव अदलिया में मुदाख़लत नथी करे। तव्हां बयानु अॻु में जेको इल्ज़ाम आहे तव्हां ते 6 मुअज़्ज़िज़ जजनि जेको आहे लिखत में लॻायो आहे ऐं अनप्रेसिडेंटेड हिकिड़ी शइ थी आहे, त उन में तव्हां अॻु में जवाबु था ॾियो त असां त मुदाख़लत कई कोन्हे, न ई अहिड़ो को सबूत आहे, ऐं होॾां वरी उन्हनि जे इल्ज़ामनि जे लाइ तव्हां कमीशन था ठाहियो। त मां सम्झां थो त हुकूमत जे अमल में ऐं कौल में वॾो तज़ाद आहे ऐं इहो वाज़े थी चुको आहे। ऐं हे त अॼु जेका थी आहे सूरत हाल, जेको सुप्रीम कोर्ट जे 4 जजनि ऐं लाहौर हाई कोर्ट जे 4 जजनि खे हिननि मोकिलियो आहे, इहो त अलाए छो मूंखे नथो सम्झ में अचे त हीअ त तव्हां सिविल वार वारे पासे तव्हांखे मुल्क खे धिकण जे लाइ कोशिशि था कयो पिया ऐं हिन जे रिपरकशन्स जो तव्हांखे अंदाज़ो कोन्हे। ऐं उनजो सबबु हिकिड़ो त इहो आहे त उन्हनि जा जेके अख़्तियार आहिनि उन्हनि ते चेक एंड बैलेंस कोन्हे रहियो, हू पंहिंजो पाण खे कानून जे आॾो जवाब जा सम्झनि ई नथा ऐं जेको वणे थो उहो करे था वञनि पिया। ऐं असां माज़ी में इहो बि ॾिठोसीं त इन PTM जी साॻी गवर्नमेंट जी जेका कापी अॻे दफ़े त उन्हनि जेको कानून पास कया त तव्हां बिना वारंट जे खणी वञो कंहिं माण्हू खे घरों अगवा करे ऐं तव्हां हुनखे 24 कलाकनि में कंहिं मैजिस्ट्रेट जे साम्हूं पेश बि न कयो। त अहिड़े क़िस्म जूं शयूं जेको आहे तव्हां जॾहिं कंदव रियासत में त उहो ताक़तवर त अञा हुनखे वधीक ताक़त जो नशो ईंदो। मां सम्झां थो त ही राइट टाइम आहे अदलिया खे असर्ट करणु खपे एट एनी कास्ट के हू पंहिंजी अथॉरिटी असर्ट कनि, ऐं जेकॾहिं न त उन खां पोइ अहिड़ो मौक़ो वरी अदालत खे न मिलंदो अदलिया खे, ऐं भले हुनखे जजनि खे पंहिंजी नौकरियुनि जी कुर्बानी ॾियणी पए, जाननि जी कुर्बानी ॾियणी पए, त हिकिड़े वसीतर मफ़ाद जे ख़ातिर मां सम्झां थो त अदलिया खे पोइ ते न हटणु घुरिजे ऐं हिन केस खे मंतकी अंजाम ताईं पहुचाइणु घुरिजे। ऐं अॼु इहो ई पैगाम जेको आहे त चीफ जस्टिस साहिबु पंहिंजे 7 रुकनी बेंच तां ॾिनो आहे ऐं हुननि इहो बि चयो आहे त असां
ईद जे मोकिलण खां पोइ जेको आहे त उहो सभिनी जजनि खे वकीलनि जे तंज़ीमुनि खे गवर्नमेंट खे ऑन बोर्ड वठी हिकिड़ो अहिड़ो मैकेनिज़म डेवलप कंदासीं जंहिंसां जेको आहे त अदलिया में कंहिंखे मुदाख़लत जी ज़रूरत न थिए त अला करे जेकॾहिं हिननि खे ईमान अला ॾिए त ही इन ॻाल्हि ते बीहनि ऐं अमली तौर ते करे ॾेखारनि न त पोइ ही बनाना रियासत जेको आहे त हिन मुल्क में पोइ कानून जी हुकुमरानी जो जेको आहे उहो गीत ॻाइणु भुलिजी वञो ऐं हिन मुल्क में का बि बहितरी जो इम्कान न हूंदो ऐं पोइ मुआशिरे में जेको आहे जंहिंजी लठ तंहिंजो जेको आहे गाबो वारो हिसाबु हूंदो जेको ॾाढो सो गाबो तो इन मंज़िल तरफ़ न वञणु ॾियणु घुरिजे ऐं रियासत खे पंहिंजे आइन मुताबिक़ हलाइण जे लाइ सभिनी धुरियुनि खे कोशिशि करणु घुरिजे ऐं इहा ज़िमेवारी हुकूमत में वेठल धुरियुनि ते वधीक आयत थिए थी त उहे पंहिंजो पाण खे गेझू न सम्झनि ऐं हू पंहिंजी पार्लियामेंट बि पंहिंजी अथॉरिटी असर्ट करे ऐं हिकिड़ी लिमिटेशन्स जेको आहे उहो रखणु घुरिजनि माज़ी में त इहो बि असांखे ॿुधण में ईंदो रहियो त हिकिड़ो कर्नल साहिबु हूंदो उहो पार्लियामेंट खे हलाईंदो पोइ लेजिस्लेशन हुजे इजलास हुजनि कोरम पूरो करणो हुजे उहे सभु त अहिड़े क़िस्म जी तव्हां स्पेस जॾहिं ॾींदा वेंदव ऐं पोइ तव्हां बहितरी जी उमेदु रख त मां सम्झां थो त उन सां थींदो कोन अमली तौर ते कुझु करण जो हीउ वक़्तु आहे ऐं जे हीउ वक़्तु निकिरी वियो त इन खां पोइ शायदि अञा असां हिकिड़े वर्स तरीन हालतुनि खे जेको आहे त मुंहुं ॾींदा हुजूं ज़मीर साहब एग्री कयो था अमली तौर ते कुझु करण जो वक़्तु आहे कोलो फल में तज़ाद सूरत हाल खे वधीक ख़राबु कंदो मोज़िस पैनलिस्ट जो मौक़ो ॿुधो आहे हाणे ॻाल्हि इहा आहे त हिकु ईअं त साम्हूं अचे थो त हीउ वक़्तु डिस्ट्रॉयमेंट जो आहे डिस्ट्रॉयमेंट जे प्रोसेस खां असीं गुज़रूं था पिया ऐं इन जे पोयां जेकॾहिं बैकग्राउंड आहे उहो 72-75 साला बैकग्राउंड आहे जंहिंमें तमामु सियासी क़ुवतुनि जी ऐं तमामु इदारतुनि जी ऐं जेके पाण में उन्हनि जे इक़्तिदार जे लाइ रसाकशी रही आहे उनजो उहो नतीजो आहे त अॼु न जेको आहे सो को बि इदारो इन खां मुबरदर आज़मा आहे या इन एलिगेशन्स खां ॿाहिरि आहे त हू को नीट एंड क्लीन आहे उन वरी को जेको आहे सो अदालती निज़ाम जेको आहे उहो हिन वक़्त ताईं कंहिंजे लाइ बि क़ाबिल क़बूल रहियो आहे त हू इंसाफ़ ऐं आइन ऐं कानून जो जेको आहे सो बोलबाला कंदड़ आहे नई वरी हुकुमराननि जे लाइ इहा जेको आहे सो तासुरु अचे थो त की उहे अवामी नुमाइंदा आहिनि ऐं इक़्तिदार जेको आहे हिते हमेशह डायरेक्ट या इनडायरेक्ट उन्हनि क़ुवतुनि खे रहियो आहे जेके सिलेक्शन कंदियूं रहियूं आहिनि ऐं उन सिलेक्शन जो उहो मरहलो अची ॾिठोसीं त अदालतुनि में उहे जजनि जी बि सिलेक्शन थी आहे अदरवाइज़ जेकॾहिं उहे जज सिलेक्शन तहत जेको आहे सो न पिया अचनि त उहे उन्हनि जो जेको आहे सो मनपसंदि फ़ैसिलो न पिया ॾियनि जॾहिं मनपसंदि फ़ैसिलो न पिया ॾियनि त उन्हनि जी एजेंडा पूरी न पई थिए त हिन वक़्तु इहा सूरत हाल थी पई हले त माज़ी खे जॾहिं साम्हूं रखूं त इहा ई जुडिशरी इहा ई सियासत इहा ई पार्लियामेंट ऐं इहे ई तमामु जेके ॿिया इदारा आहिनि जंहिंमें एजेंसियूं बि अची थियूं वञनि उहे हमेशह पंहिंजो क़िबलो जेको आहे उहो अवाम ऐं आइन ऐं कानून खे सम्झण जे बजाए इस्टेब्लिशमेंट खे सम्झो चंद उन्हनि मोहरकात ऐं मोहरनि खे सम्झो जेके इहे तमामु ख़्यालु कनि पिया ऐं हींअर जेकॾहिं हिकु तरफ़ थियो आहे त इहा इन जी सूरत हालत मुल्क में जेतिरी अनारकी हूंदी ऐं जेको इशू थियो आहे उनखे जीअं कंट्रोवर्शियल कबो त उहो इशू जेको आहे सो कंहिं हद ताईं डिफ्यूज़ थींदो माण्हुनि जे आम माण्हू जे ऐं जेको आहे सो असां जहिड़े हिकु कानून जे तालिब इल्मनि खे इहा सम्झ में थी अचे त इशूज़ जॾहिं थींदा आहिनि त उन्हनि जे हल जी तरफ़ वञिबो आहे सिस्टम उन्हनि जे लाइ इफेक्टिव रोल अदा कंदो आहे पर हिते उन्हनि जो काउंटर अचणु शुरू थिए थो ऐं उन जी पहिरीं सीढ़ी जीअं मूं तव्हांखे ॾसियो त हुकूमत ऐं जेके अदलिया हुई जंहिंमें चीफ साहब जो ऐं प्राइम मिनिस्टर साहब जी मीटिंग थी ऐं मुतफ़िक़ा तौर ते कमीशन ते राज़ी थिया कमीशन खे जुडिशल पावर्स बि हूंदा आहिनि ऐं जेके सम्झनि था त पाकिस्तान इंक्वायरी कमीशन एक्ट आहे उन में जेकॾहिं जुडिशल कमीशन आहे त उनखे कंटेम्प्ट जा पावर बि आहिनि माना की आल जुडिशल फोरम्स जे हिसाब सां उनखे पावर्स हुन उहो जेको फोरम ठहिणो हुयो ऐं जंहिंमें अदलिया ऐं जेको इंतिज़ाम में आहे मुतफ़िक़ तौर पर उनखे बि कुझु असांजे सिस्टम वारनि ऐं कुझु असां ई अची माण्हुनि कंट्रोवर्शियल ठाहे करे इहा होप ऐं इहा उहो जेको आहे सो जेको आहे उमेदु उन्हनि माण्हुनि खे ॾिनी जेके हिन मुल्क में इंतिशार ऐं अनारकी चाहिनि था जेके उहे चाहिनि ई नथा त हिन मुल्क में चाहे अदलिया हुजे चाहे सियासतदान हुजे या कॉमन पर्सन हुजे उनखे इंसाफ़ जॾहिं खपे त उहो उन इंसाफ़ लाइ उहो बोलबाला उन जे लाइ करण लाइ आवाज़ु उथारिजे या उनखे कंट्रोवर्शियल करे छॾिजे त इहे मामला इन तरीक़े ई थींदा था वञनि पर हाणे इहो बि सुठी ॻाल्हि आहे
त जेकॾहिं इहे जो ख़त पहुता आहिनि त उन ते जेको आहे हिकिड़ो इमीडिएट इफेक्ट बि आयो आहे, त हिकु कोर्ट क्लर्क जे ज़रिए जेको आहे सो FIR बि थी आहे 507 PPC ऐं 7 AETA जे तरफ़ खां। त मतिलबु इहो आहे त इहो बि हिकिड़ो सुठो इनिशिएटिव आहे। त जज ईअं बि न आहिनि त उहे बि पाण चुप कयूं वेठा आहिनि ऐं उन्हनि बि पाण खे सिस्टम जे या हुकूमत जे रहम करम ते न छॾियो आहे। हाणे इहो आहे त जेसिताईं पाण हू कोशिशि न कंदा तेसिताईं इहा शइ कान्हे। पर मूंखे थोरो हिकु पाकिस्तान जे आम शहरी जे हिसाब सां इन में कुझु जेको आहे जेन्युइनशिप जो इशू घटि थो नज़र अचे, पर हिकिड़ी गेम नज़र ज़रूरु थी अचे। त अचानक हर माण्हूअ जा ज़मीर उन वक़्तु छो था जागनि जॾहिं उहो इशू थिए थो, या उन वक़्तु उहा ॻाल्हि थिए थी, त उन वक़्तु उन्हनि जो ज़मीर छो थो जागे, उन जे वक़्तु उन्हनि जो आइनी ऐं कानून फ़राइज़ ऐं हक़ उन्हनि खे छो था यादि अचनि। पोइ हिकिड़ो मख़सूस टाइम ते हिकिड़ी मख़सूस एजेंडा तहत उहा कलेक्टिवली पोइ अहिड़ियूं मूवमेंट्स थियूं थियनि जंहिं मां इहा साबित थी थिए त कंहिं हद ताईं इहो माण्हू जेको एलिगेशन हणे थो उहो कंहिं हद ताईं सिर्फ़ु इन हद ताईं त एलिगेशन नथो हणे त जेको माण्हू मथे वेठो आहे, जेको इम्प्रूवमेंट थो चाहे, जेको इस्लाह थो चाहे, त उनखे बदनाम करणु त न आहे। त उन ऑल एस्पेक्ट्स खे असीं ॾिसंदासीं। ऐं वरी बि आउं इन शइ ते ईंदुसि त इहे सभु शयूं ईअं तमामु एलिगेशन्स जेके आहिनि हणणु तमामु सवला आहिनि। हाणे आहे उनखे प्रूव करणु, ऐं जॾहिं उहो प्रूव करण लाइ तव्हां कंहिं फोरम खे जेको आहे चुनियो था या उनजो इंतख़ाब था कयो, त पोइ वरी उनखे कंट्रोवर्शियल न ठाहियो। सभिनी स्टेक होल्डर्स जी ज़िम्मेवारी अचे थी। ऐं टाइमिंग जो बि तव्हां ज़िक्र कयो त टाइमिंग तमामु घणी इंपॉर्टेंट आहे, ऐं जेके बि डेवलपमेंट्स थियनि पियूं बैक टू बैक उनखे टाइमिंग्स खे साम्हूं रखंदे उन कॉन्टेक्स्ट में बि ॾिसण जी ज़रूरत आहे। शबीर साहब जी, मसइलो इहो आहे त टाइमिंग्स त पंहिंजी जॻह ते आहे, पर जज साहिबान ख़त लिखियो आहे, उन ख़त में हुननि ख़तरो ॾेखारियो आहे त थियणु ईअं खपंदो हुयो त पहिरियां इंक्वायरी सुप्रीम कोर्ट जे अंदरि जेका था शुरू थियणु खपंदी हुई, यानी सुप्रीम कोर्ट जे जजनि ते मुश्तमिल घटि में घटि 3 या 4 या 5 जजिस जी हिकिड़ी बेंच इंक्वायरी कमेटी ठाही वञे हा, जेका जजिस सां वञी मिले ऐं उन्हनि खां तफ़सील वठे हा त भई तव्हांखे कहिड़ा ख़तरा महसूस था थियनि पिया, तव्हांखे कहिड़े नंबर तां फ़ोन आया आहिनि, ऐं पोइ ज़ाहिर आहे त उहा कमेटी रिकमेंडेशन करे हा त भई हिन क़िस्म जा ख़तरा जजिस जेके आहिनि से उहे महसूस कया आहिनि ऐं उन्हनि खे हिन क़िस्म जा फ़ोन आया आहिनि। हाणे उहे फ़ोन जेके आहिनि से उहे ट्रेस केयर करे, ज़ाहिर त इन लाइ इन तरफ़ वञनि ई कोन था पिया, जजनि खां मौक़ुफ़ वठनि ई कोन था पिया, ऐं बाक़ाइदगी सां हिकदमि प्रोसीडिंग शुरू करे ॾिनी आहे। उहा प्रोसीडिंग त रुॻो हेपोथीसिस थींदी न, कहिड़ो मटीरियल उहा कलेक्ट कंदी। जजिस खे इहो बि कोन चयो अथनि त तव्हां पंहिंजा वकील कयो, पंहिंजे वकीलनि खे ॿुधायो त उहे अची केस कंटेस्ट कनि। हिकदमि जेका असां अॼु बेंच ठाहे ऐं चीफ जस्टिस जेका आहे सा उहा रुॻो माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ, माण्हू बेसम्झ त कोन्हनि के माण्हू समझदार आहिनि, माण्हुनि वटि इहे ज़रूरु सुवाल उभरंदा हूंदा त भई जेके फरियादी आहिनि फरियादी जो मौक़ुफ़ त वठो, फरियादी चवणु छा थो चाहे, फरियादी वटि कहिड़ा सबूत आहिनि, कहिड़ियूं शयूं हुन वटि आहिनि, कहिड़ो मटीरियल हुन वटि अवेलेबल आहे, कहिड़े तरीक़े सां थ्रेट हुन वटि थिया आहिनि। हिन महिल ताईं त सिर्फ़ु अञा ताईं केर बि कंहिंजो नालो कोन थो वठे पियो, या एस्टेब्लिशमेंट नालो वरितो थो वञे पियो, या ख़िलाई मख़लूक कयो थो वञे। भई हाणे उहे नाला अचणु खपनि, उन्हनि इदारनि जे माण्हुनि जी निशानदेही थियणु खपे त केरु था थ्रेट कनि ऐं उहे छो था कनि पिया, उन्हनि खे इन क़िस्म जा पावर्स इख्तियार कंहिं ॾिना आहिनि। त उन तरफ़ कोर्ट वञे ई कान थी पई, हिकदमि प्रोसीडिंग शुरू करे ॾिनी आहे। इहा त हवा में गोली हलाइण थी, इन सां त को बि नतीजो कोन निकिरंदो। ठीकु, अव्हां सम्झो पिया त इन सां को नतीजो अव्हां निकिरंदे न पिया ॾिसो। मजीद साहब अव्हां एग्री कयो था, अव्हां कीअं पिया ॾिसो हिन मामलनि खे, जहिड़े रुख सां ही मामला शुरू थिया आहिनि, के मंतकी अंजाम ताईं पहुचंदे अव्हांखे नज़र अचे पियो? ॾिसो शबीर साहब जेका ॻाल्हि करे थो हू तारीख़ी हवाले सां करे थो, ऐं मां बि उन ओपिनियन जो आहियां त जेके बि असां वटि इहे कमीशनूं या कमेटियूं ठहियूं आहिनि उहे क़तई तौर ते उन्हनि जो का बि रिज़ल्ट न आई आहे। ऐं इन हद ताईं त हिकिड़ो जेको आहे सो ॻाल्हि सही बि आहे, पर हाणे इहो आहे त डायरेक्ट जेको आहे सो उन में आया सुप्रीम कोर्ट जा जज ई इहा इंक्वायरी कनि ऐं सिटिंग जज कनि, या उन में एग्जीक्यूटिव जो रोल त वधीक त ला ॼाणण वारा ई चवंदा, पर मुंहिंजो आहे त का बि इंक्वायरी जेका आहे उहा सिटिंग जज खां या कंहिंखां उहा एग्जीक्यूटिव जो पावर आहे। कंहिं बि कमीशन ठाहिण जो, कंहिं बि इंक्वायरी ठाहिण जो उहो मुंहिंजे ख़्याल में त जुडिशरी खे पावर कोन्हे, उहो एग्जीक्यूटिव जो पावर आहे, उन जी जेको आहे सो डोमेन में ईंदो।
त उहा एग्ज़ीक्यूटिव ठाहे। हाणे उन्हीअ में आहे त उहो क़ाबिल क़बूल आहे, उहा क़ाबिल क़बूल पोइ किन माण्हुनि खे न आहे, किन खे आहे। पर असां वटि अनफॉर्चुनेटली उहा त पाकिस्तान में हींअर का बि क्रेडिबिलिटी न रही आहे। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू को मूंखे पसंदि आहे त उहो ॿी खे नापसंदि आहे, वरी सी उनखे न्यूट्रल न सम्झंदो। तंहिंजे करे इहो अनफॉर्चुनेट हिकिड़ो थी वियो आहे त असां वटि जेको हिकिड़ो पॉलिटिकल स्ट्रक्चर, असांजो सोशल स्ट्रक्चर या सोशल हिकिड़ो इंफ्रास्ट्रक्चर उहो हींअर तमामु हिकिड़े डोल ड्रम्स में आहे। बाक़ी इहो आहे त हिन वक़्तु इहा ज़रूरत आहे त जुडिशरी खे इन मां कढिजे ऐं जुडिशरी ते जेके हमला थिया आहिनि, हर इहो 25 करोड़ पाकिस्तान जे मुस्तक़बिल जो सुवालु आहे। त उते उन खे कंहिं बि वक़्तु का रूलिंग पार्टी हुजे या को इन्फ्लुएंशियल माण्हू हुजे, उहो कंहिं बि मज़लूम सां वधीक ज़ुल्म करे सघे थो। छो त इहा ई आहे त ज़ुल्म जे लाइ कोर्ट में ई वेंदा आहियूं, ऐं जेकॾहिं कोर्ट जो जज ई जेको आहे सो सिक्योर न हुजे या उनखे प्रेशर ते लठ खणी चइजे त हाणे हीउ फ़ैसिलो लिख ऐं हीउ फ़ैसिलो कर, त इहो क़ाबिल क़बूल कंहिं बि बाशऊर माण्हू खे न हूंदो। पाकिस्तान जो मुस्तक़बिल मुंहिंजे ख़्याल में त शानदार हुजणु खपे, जंहिंमें जंग जी सूरत में बि चर्चिल पुछियो हो त जुडिशरी फ्री आहे, फ़ैसिला सही था अचनि। त हाणे हुन ॿियो कुझु न पुछियो हो त माण्हू हुनखे मानी खाइण लाइ आहे या कान्हे, पर हुन वञी सुवाल ई इहो पुछियो हो त माण्हुनि खे इंसाफ़ मिले थो। ऐं जेकॾहिं इंसाफ़ जे अदारनि ते हमिलो थींदो त इहो मुल्क लाइ तमामु तबाही जो हिकिड़ो सबबु बनंदो। जी एजाज साहब, अवां इहो बि ज़िक्र कयो त रिपरकशंस जेके हिन वक़्तु मामला नज़र अचनि पिया, मुख़्तलिफ़ शयूं डिस्कस थियनि पियूं। त हिकिड़ो त इहो त जेतिरो कॉन्ट्रोवर्शियल शइ थींदी ओतिरो ई उनखे डिफ्यूज़ कयो वेंदो। हिकिड़ी इहा सोच बि किथे न किथे नज़र अचे पई, ऐं ॿियो हुन सां गॾोगॾु किथे न किथे इहा थॉट बि आहे त जेका टाइमिंग आहे, शयूं उनखे वठी करे बि कॉन्ट्रोवर्शियल बणायूं पियूं वञनि या नज़र अचनि पियूं। अवां कीअं ॾिसो पिया त हाणे हिन समूरी सूरत हाल में ही मामला जहिड़े रुख सां अॻियां वधनि पिया, मंतकी अंजाम ताईं पहुचंदे नज़र अचनि पिया? जी एजाज साहब, मुंहिंजो आवाज़ मथे पहुचे पियो, ॿुधो पिया मूंखे? नाज़रीन, एजाज साहब सां राब्तो मुनक़िद थी वियो आहे। ज़मीर साहब, इहो ई सवाल अव्हां जे आॾो, अव्हां कीअं ॾिसो पिया हिनखे? अर्ज़ु इहो आहे त होप त कॾहिं न छॾिजे। बाक़ी जेके कुझु असांजे मोज़िस पैनलिस्ट कुझु जेको आहे सो पॉज़िटिव ॻाल्हियूं कयूं आहिनि, उन्हनि ते ज़रूरु जेको आहे सो अमल पहिरां हुअणु पवंदो, तंहिंजे करे इहे मामला सॉर्ट आउट थींदा। बाक़ी हाणे जेतिरे क़दुरु इहा ॻाल्हि आहे त जुडिशरी इट्स सेल्फ इन्वेस्टिगेशन बॉडी या इंक्वायरी कमीशन न आहे जेकी उहो जेको आहे सो वेही करे इहो कमु करे। छो जो असां वटि हिकिड़ो कानून मौजूदु आहे, CRPC क्रिमिनल प्रोसीजर एक्ट, उन तहत उन जुडिशरी खे सिर्फ़ु जेको आहे सो इख़्तियार हासिलु आहे त हू इंसाफ़ करे ऐं ट्रायल ॿुधे ऐं उहो प्रोसिक्यूशन वारो कमु न करे। त प्रोसिक्यूशन डेफिनेटली उन में उहो जेको आहे सो प्रोसिक्यूशन जो मतिलबु आहे कि एग्ज़ेक्टिव्स उहे उन्हनि जे अंडर में, त जेसिताईं इहे मिली करे कमु न कंदा तेसिताईं मुंहिंजो ख़्यालु आहे इन मामले जो हल न निकिरंदो। ऐं जेके इहे चाहिनि था त इहे ॿई मिली करे हिकु प्लेटफॉर्म ते को रस्तो न कढनि ऐं अदलिया खे असीं हिकु तरफ़ जेको आहे सो अहिड़ी तरह जो नुक्ताचीनी जो जेको आहे सो निशानूं बणायूं ऐं एग्ज़ेक्टिव्स खे वरी उन अदलिया जे जेको आहे सो आज़ादीअ जी मुदाख़लत जो सबबु ठाहे करे नुक्ताचीनी कयूं, त इहे मामला इते ई रहंदा। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जजिस जेके बि आहिनि उहे जेकॾहिं एलिगेशन हणनि था त उन खां पोइ उहे हाणे जजिस ई न सिर्फ़ु रहिया आहिनि पर उहे कंप्लेनेंट्स बि रहिया आहिनि। हाणे जेकॾहिं हू एलिगेशन हणण वारो आहे त उनखे बार जेको लीगली बार उन ते थो अचे त हू पंहिंजा एलिगेशन प्रूव करे। कमीशन जेकी हुई उहा इन हद ताईं त वञे पई त उहा उन्हनि खां मिली करे पुछी करे या घुराए करे या पंहिंजे कंहिं नुमाइंदे जे ज़रिए उन्हनि जा बयान कलमबंद कराए पई, पर अॼु अदालत वटि इहो इख़्तियार जेको कोन हुजण जे करे इहा तारीख़ थी वई आहे। छो जो अदालत हिन वक़्तु इहा थी चाहे त छा आया असीं डायरेक्ट इन्वेस्टिगेशन करे सघूं था या कंहिंखां करायूं, ऐं जंहिंखां करायूं त उहे उन मां कहिड़ियूं कहिड़ियूं बॉडीज़ जेके आहिनि उहे एलिगेशन में आहिनि ऐं कहिड़ियूं जेके आहिनि उन एलिगेशन खां परे आहिनि। छो जो अदलिया खे अॼु डिसाइड करिणो हुयो त कमीशन कंट्रोवर्शियल थी वई, उन कमीशन जे हेड जेको आहे सो एक्सक्यूज़ कयो। गवर्नमेंट पाण खे इन खां इन जे करे मोहतात थी रखे त का जेको आहे सो
ईअं न इम्प्रेशन अचे उन एजेंडा होल्डर्स खे त जेको आहे सो हुकूमत ई इहो मामिलो करायो, लिहाज़ा उहा पंहिंजा पेर साफ़ु करण जे लाइ थी करे। ऐं अदलिया बि इन जे करे डिॼी वई आहे त उहा बि मोहतात इन जे करे आहे त जेकॾहिं अॼु इहो ईअं वाक़ई हक़ीक़ी तौर ते थियो आहे त सुभाणे असां सां बि थींदो। लिहाज़ा छा कयूं, अॼु जेकी हेयरिंग हुई जंहिंखे शबीर शर साहब चयो त इहा ईअं न हुअणु खपे, मां बि ईअं सम्झां थो त अॼु जी हेयरिंग हुई उहा जेकी इन हद ताईं हुई त वाट शुड बी अ फोरम फॉर दिस जो है वो लिटिगेशन खे कीअं असां एंटरटेन कयूं, कहिड़े तरीक़े इन जेको आहे सो ख़तनि जे सो मोटो जी कार्रवाई करे सघूं। त उन जे करे पोइ इहो अॼु हिकिड़ो डिसाइड थियो त कमीशन बि जेकॾहिं न आहे ऐं के इन्वेस्टिगेशन एजेंसियुनि जे जेको आहे एलिगेशन जे अंडर हुजण जे करे GIT बि नथी ठहे त पोइ अदालत हाणे कहिड़े तरीक़ेकार सां कमु कंदी, उन फोरम खे जेको आहे सो हाईलाइट करण जे लाइ हिननि इहो ई चयो त सब्सिक्वेंटली हाणे अदालत खे ई करिणो पवंदो कमु। पर उन में पोइ बि उन्हनि खे एग्ज़ेक्टिव्स जी बार जी ऐं तमामु जेकी लॉ एनफोर्स एजेंसियूं आहिनि उन्हनि जी ज़रूरत त ज़रूरु पवंदी न। जेकॾहिं असीं चऊं त न इहे ईअं न थियणु खपे त पोइ इहो ईअं ई मिसाल रहंदो त जीअं उहो सिंधी में चवंदा आहिनि त कुतो जेको आहे पाणीअ जे खूह में किरी पियो, बाल्टियूं कढण ते ज़ोर हुयो, पोइ इन सां ईअं न थींदो। ऐं हाणे तरीक़ेकार जो वाज़े थियणु घुरिजे ऐं फोरम जेको चीफ साहब जो जेको वसी नज़र हुई त असीं बि इहो ई चाहियूं था त इन में फुल कोर्ट ठहे, 17 या 16 जज जेके बि अवेल आहिनि उहे वेहनि ऐं उहे पोइ फर्दर मैकेनिज़म ठाहिनि। ऐं उन्हनि जे लाइ चीफ साहब जा इहे सवालात हुया त असांजे ज़हन में हिन वक़्तु इहो सवाल आहे त असां मूं या हुक्मराननि मूं या सिस्टम मूं केरु इन मामले जी इन्वेस्टिगेशन कंदो, केरु इन जी तहक़ीक़ात कंदो, केरु इन ताईं पहुचंदो त जजिस जे एलिगेशन में केतिरी सचाई आहे ऐं जेके इंटेलिजेंस या जेके बि एलिगेशन जे अंडर आहिनि उन्हनि जे मुक़ में केतिरी सचाई आहे। ठीकु, शबीर साहब अवां जो फाइनल कमेंट। मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त कोर्ट एक्ट जे मुताबिक़ हाई कोर्ट जेका आहे सा उहा आहे बास आहे लोअर जुडिशरी जी, ऐं लोअर जुडिशरी जा जेके बि मैटर्स हूंदा आहिनि, जेके बि डिस्प्यूट्स आहिनि, जेके बि ग्रीवेंसिस हूंदियूं आहिनि, उहे हाई कोर्ट जे जजस ते कमेटी ठहंदी आहे, उहा जेका आहिनि से उनखे रिज़ॉल्व कंदी आहे। हाणे बि हिकिड़ो इशू थियो हुयो त लाड़काणे जे सेशन जे जेकॾहिं हाई कोर्ट जे सिटिंग जज ते एलिगेशन लॻाया हुया, उन ते कमेटी ठही, उन कमेटी जेके आहिनि से शयूं फाइंड आउट कयूं, मसइले खे रिज़ॉल्व कयो ऐं सेशन जज खे चयो तव्हां पंहिंजी जेका आहिनि से इस्तीफ़ा वापसि वठो। वन ज़ाहिर आहे तव्हांजे मथां रेफरेंसिस मौजूदु आहिनि, उन्हनि जी प्रोसीडिंग्स त अलॻि पंहिंजी हलंदी, पर ही बि जेका आहे सा तव्हां हिकिड़ो नओं इशू पैदा कयो, उन ते ज़ाहिर आहे सेशन जज पंहिंजी कंप्लेन वापसि वठी न कयो। त हाई कोर्ट जेका ख़ुदि आहे उहा सबॉर्डिनेट आहे सुप्रीम कोर्ट जी, ऐं उन्हनि सुप्रीम कोर्ट ते भरोसो न कयो। उन्हनि जेका आहे सा जुडिशल कमीशन खे डायरेक्ट ख़त लिखियो, त उन मथां बि ख़ुदि हाई सुप्रीम कोर्ट जे जजिस खे सम्झी वञणु खपे त बाबा हू असांजे मथां भरोसो न पिया कनि। तंहिंजे करे फौरी तौर ते हिकिड़ी कमेटी जुड़े जेका जजिस खां वञी घटि में घटि उन्हनि जी ग्रीवियंस त मालूम करे अचे, स्टेटमेंट त रिकॉर्ड करे अचे त उहे चाहिनि छा था। उन्हनि जा सबॉर्डिनेट आहिनि, कोर्ट एक्ट जे मुताबिक़ उन्हनि जी प्रोसीडिंग्स सुप्रीम कोर्ट ख़ुदि रिकॉर्ड करे सघे थी पई, उन्हनि जी कमेटी इंक्वायरी कमेटी करे सघे थी पई। हिकु ख़ाली रुगो क्रिमिनल प्रोसीडिंग्स न आहिनि जंहिंमें कोर्ट वेही करे जजिस जा एलिगेशन्स आहिनि, हुननि जे कम में हुननि जे अदालती पावर्स में जेके से मुदाख़लत कई हुई आहे, उन्हनि खे डिक्टेशन ॾिनी पई वञे। ज़ाहिर आहे त उन सिलसिले में उहा फाइंडिंग अञा ताईं सुप्रीम कोर्ट वटि पहुती ई कान्हे का, सिर्फ़ु 4 सिटूं ख़त जूं उन में ज़ाहिर कान्हे का, वाज़े कान्हे का। तंहिंजे करे मुंहिंजो अर्ज़ु इहो थींदो त सुप्रीम कोर्ट पहिरियां जजिस खां मालूमात वठे, उन लाइ कमेटी जेका सीनियर जज आहिनि 5 उन्हनि ते कमेटी जोड़े, जेका उहा जजनि जा बयान रिकॉर्ड करे अची जेका असां कोर्ट में पेश करे, चीफ जस्टिस वटि पेश करे, उहा उन ते कनि। उन खां पोइ ज़ाहिर त कोर्ट कॉन्स्टिट्यूट थिए भई हेॾे क़िस्म जा एलिगेशन आहिनि, मटीरियल आहे ई कोन को, त छा ते कहिड़ी ॻाल्हि ते जेका आहिनि से उहा कोर्ट प्रोसीडिंग कंदी। ठीकु, शबीर साहब वरी महिरबानी मुंहिंजी, प्रोफेसर मजीद चांडियो साहब, एजाज़ मार साहब, ज़मीर हुसैन साहब तव्हांजी बि वरी महिरबानी। नाज़रीन गुफ़्तगू मां ॿुधी जेका हिन वक़्तु जेके डेवलपमेंट्स नज़र अचनि पियूं, ख़ासि करे अदालती महाज़ ते तमामु घणो गरमाई गंभीर ऐं हसास मामिलो आहे। एक्सपर्ट्स जी राय मां ॿुधी त कहिड़े रीति ही मामला अॻियां हलंदे नज़र ईंदा, उन हवाले सां पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। फिर सुभाणे असां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।